अस्सलाम वालेकुम उस्ताद साथियों। अॼु वरी टॉपिक पे टेलफ उस्ताद साथियों जेको आहे तंज़ीम खे जेको आहे नुक़सान जेको आहे उहो ॾिनो आहे, हिननि अॻवान ॾिनो आहे। गुज़िरियल 2 जेके एपिसोड आहिनि उनमें मूं ईअं ई चयो। ऐं उस्तादनि जो कहिड़ो नुक़सानु थियो आहे? जजो जेको नुक़सानु थियो आहे, मेजॉरिटी 80% जेको नुक़सानु थियो आहे उहो मेरिट पास उस्तादनि जो थियो आहे। जी हाँ, मेरिट पास उस्तादनि जो थियो आहे। 2001 खां बाद में जेके भर्ती थिया 2018 ताईं उन्हनि जी सर्विस काउंट कोन्हे का। उहा सर्विस काउंट कराइण जे नाले ते वक़्तन ब वक़्तन साईं इंतज़ार साहब पंहिंजो टाइम पूरो करे वियो हलियो। वरी साईं महर साहब टीम जोड़ी, महर साहब कोशिश कई पर जेको आसरा ई ॾिना, इलेक्शन कैंपेन ते हलाई, पर इहो जेको सो केस हू खटी कोन सघिया। माना उहो पेंडिंग जीअं पेंडिंग तीअं पेंडिंग पियल आहे। माना सरकार खां उहा शइ कढाए कोन सघी। जॾहिं त हाणे रिक्रूटमेंट पॉलिसीज़ में, अपॉइंटमेंट पॉलिसीज़ में जेको आहे वॾो तब्दीली अची वई आहे। हाणे जेको बि उस्ताद भर्ती थिए थो पहिरें ॾींहं खां वठी रेगुलर आहे, पर 2001 खां वठी 2018 ताईं जेके रूल्स हुया उन में थोरी जेका सा तब्दीली कई हुई, जंहिंजे करे उन्हनि जो नुक़सानु। हाणे नुक़सानु इहो थियो आहे त उन्हनि उस्तादनि जी जेका सा सर्विस काउंट को फोत थो थी वञे, को मरी थो वञे, त उनजी वरी डिडक्शन थिए थी। जेके 2001 खां बाद में नौजवान उस्ताद दौरान सर्विस फोत थी विया आहिनि उन्हनि जो वॾो नुक़सानु थिए पई। वॾे मां वॾो हिकिड़ो मसइलो आहे जेको तंज़ीम हल कराए कोन सघी आहे। उन खां पोइ जेका प्रमोशन जा रस्ता जेके बंदि थिया आहिनि उहे मेरिट पास उस्तादनि जा बंदि थिया आहिनि। छो त सीनियर्स जेके आहिनि वेचारा उहे या त साल सर्विस आहे या 2 साल सर्विस आहे। उन्हनि खे सोरहों जेकॾहिं मिले बि थो जंहिंजी बीएड पास आहे त उहे 17 में कोन वञी सघंदा, छो त उनजी सर्विस पोयां हूंदी कोन। अहिड़े हिसाब सां इहो नुक़सानु जेको थिए पियो, सर्विस स्ट्रक्चर आयो जेको ख़याली ॻाल्हियूं कनि था, उनमें वॾे में वॾो फ़ाइदो मेरिट पास वारनि खे आहे। ऐं बदकिस्मती चइजे त जेका वाॻू तंज़ीम जेके आहिनि उहे जेके असांजे सीनियर क़ाबिल एतिराम आहिनि असांजे लाइ सीनियर्स, पर धंधोड़ी असांजा क़ाबिल एतिराम कोन्हनि, दलाल असांजे लाइ क़ाबिल एतिराम कोन्हनि। तंज़ीम जूं 90% वाॻू जेके आहिनि इन धंधोड़ियुनि जे हवाले आहिनि। उन्हनि मेरिट पास उस्तादनि खे पाण सां गॾु खयो त आहे, पर मेरिट पास उस्ताद उहे उन्हनि पाण सां गॾु खयनि जेके ॿोलड़िया आहिनि, जेके हथ ठोकिया ॿोलड़िया आहिनि, जेके हुननि जी ॿोली ॻाल्हाइनि था, जेके हुननि जे घर खां फाइल बग़ल में हणी टेज़री ते पहुचाइनि था, टेज़री खां फाइल हिन टेबल खां हुन टेबल ते मुंतकिल कनि था, हुन खां हुते मुंतकिल था, ऐं पंहिंजे वॾेरे खे ॿुधाइनि था सर फाइल जीपी फंड सेक्शन खां अॻियां टुपियो आहे, साईं फाइल जेको आहे उहो जेको आहे पेंशन सेक्शन खां टुपियो आहे, हाणे अॻियां वियो आहे। हाणे साईं डीईओ जी जेको अकाउंट जेको डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर हाणे हुननि जी टेबल ते फाइल पहुचे, तव्हां अचिजो हाणे हुननि सां ॻाल्हाए वठिजो। अहिड़ा ॿोलड़िया तंज़ीम जे अंदरि रखिया विया आहिनि। ही ॻाल्हि मूं ज़िले जी कई। मज़ाहमती किरदार कोन्हनि का तंज़ीम जे अंदरि, जेके माना कमाऊ पुट रखिया विया आहिनि, जेके कमाए ॾियनि, जेके माना पुछा न कनि छा कमायोसीं, केतिरो कमायोसीं, केतिरो वरितोसीं, इहे माण्हू कोन्हनि तंज़ीम जे अंदरि। अचो था मर्कज़ ते बि जेको ग़ुलाम रसूल महर जी जेको सो माना पुछा करे सवाल करे, साईं तूं छा पियो करीं? साईं अकबर मेमन साहब, साईं जेको सो मुख़्तियार सोलंगी साहब सीनियर आहिनि, या जेको सो नाला बि मूंखे कोन था, साईं यूसुफ बलोच साहब, या जेको आहे मुंहिंजे ख़्याल में 2-3 ॿिया जेके सो हुया नाला, माना अहिड़ा नाला जिन जी का कारकर्दगी कोन्हे का, जंहिंजो को बि माना मज़ाहमती तारीख़ कोन्हे का, ॿोलड़िया रखिया विया काबीना जे अंदरि, बसि ॿोलड़िया। जेके हिननि जा जेके गैर आइनी फ़ैसिला आहिनि, हिननि जा जेके गैर क़ानूनी फ़ैसिला आहिनि उन्हनि ते हू लबेक कनि। गैर आइनी के कल्ह नादरी हुकुम निकितो बादशाह सलामत जो, साईं डिवीज़न हैदराबाद हिकिड़ो उहिदो ख़ाली पियल आहे, उन ते फिलाणे खे असां रखी। बाबा वर्किंग कमेटी डिवीज़न जी आहे, ज़िलनि जा सदर ऐं जनरल सेक्रेटरी वोट करे पाण चूंडींदा। हिकिड़ो अॻु में ई तव्हां तंज़ीम जो नालो ई कोन्हे को, मज़ाहमती माण्हू आहिनि ई कोन, धंधोड़ी जेके आहिनि न ज़िलनि जे अंदरि 5, 7, 15, 20 जेके उहिदेदार आहिनि, जेके तव्हांजा सलामी आहिनि, इहे वरी तव्हां तंज़ीम जे ढांचे खे तबाह करे छॾियो। मज़ाहमती माण्हू खे अॻियां अचणु कोन था ॾियो, छो त मज़ाहमती माण्हू अची वियो, तव्हांजी जेका वैल्यू आहे न, जेका तव्हांजी हैसियत आहे उहा हेतिरी रहिजी थी वञे। मिसाल जे तौर ते असां जहिड़ो माण्हू जेकर हुते पहुचे थो न, धंधोड़ी जे रस्ते सामने ॾिसे थो न, अखियूं हेठि थो करे, हू उते शर्माए थो। जॾहिं टेज़री ऑफिस में मो जहिड़ो माण्हू उते बीहे थो त धंधोड़ी दलाल जेको अखियूं हेठि करे पासो वठे थो। अहिड़ो जेकॾहिं मर्कज़ी काबीना में माण्हू अची थो वञे या डिवीज़न जी काबीना में माण्हू अची थो वञे, त इहे धंधोड़ियुनि जो जेको सो धंधो बंदि थींदो, हुनजी हिकिड़ी वैल्यू घटि थी वेंदी आहे। सो दोस्तो वीडियो वॾी थी वेंदी। अचूं था मसइलनि जे हल ते। ही मूं तव्हांखे मसइला ॿुधाया त मेरिट पास उस्तादनि जा जेके से मसइला कहिड़ा हुया। मसइला इहे आहिनि त बाबा तव्हां इन मंशूर जे नाले ते, इन्हनि शयुनि जे नाले ते तव्हां इलेक्शन कैंपेन हलाई ऐं तव्हां पोइ फेल विया। 5 सालनि में को बि न को सर्विस काउंट कराए सघिया, न को सर्विस स्ट्रक्चर ॾियारे सघिया, नुक़सान ई नुक़सान।
प्रमोशन PST का HST प्रमोशन ख़त्म थियो, PST का JST प्रमोशन बिल्कुलु ख़त्म थी वियो। प्राइमरी साइड जे मथां कारा कानून लाथा विया। क्लस्टरिंग पॉलिसी जेका असां लागू कई हुई, क्लस्टरिंग पॉलिसी में जेको आहे प्राइमरी साइड खे माना मफलूज करे सेकेंडरी वारनि जे सफ़ा हेठां लेटायो वियो आहे त बाबा तव्हां हाणे लेटियल हुजिजो, मथे मोह न खणिजो। इन में वॾे मां वॾी ज़िम्मेवारी जेका अचे थी उहा तंज़ीम जे अॻुवाणनि जी अचे थी। हीअ सभु मसइलनि जी निशानदेही कयूं पिया। उनजा ज़िम्मेवार तव्हांजा जेके दलाल आहिनि, जेके चूंडियल इहे आहिनि, जेके मज़ाहमत कोन था कनि, जेके विढ़नि कोन था, कारे कानून जे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि कोन था, जेके जेको सरकार जेके कानून लाहे थी असांजी छो त तंज़ीम जो कमु हूंदो आहे हू हिकिड़ो जेको आहे माना इहो सम्झो त तंज़ीम जे अॻुवान ऐं तंज़ीमनि जो उहो कमु हूंदो आहे। सरकार जेका जेके से कारा कानून लाहे थी त उन्हनि में हू घटि में घटि पंहिंजो मौक़िफ़ त रखे, बाबा हिन में हीउ नुक़सान आहिनि, हीउ फ़ाइदा आहिनि, हिन में हीउ तइलीम जो फ़ाइदो आहे, हिन में उस्ताद जो नुक़सानु आहे, हिन सां छो त ॾींहं पे ॾींहं ॾाढी ॾुखियायूं पियूं अचनि ऐं कमज़ोर खां कमज़ोर माण्हू अॻियां पिया अचनि, मज़ाहमती माण्हुनि खे साइड ते कयो पियो वञे, ॿोलड़िया हथ ठोकिया जेके फाइल बग़ल में हणी डायरेक्ट ऑफिस में जेके हलनि पिया उते सेटिंग कराइनि था, ऑफिसर सां उस्ताद खे फुराइनि था, उहे माण्हू रखियल आहिनि। मर्कज़ में बि अहिड़ा ई आहिनि जेके धंधोड़ी ॼाणनि जेको ॻाल्हाए न सघनि। गुलाम रसूल महर साहिब सां जेको ॻाल्हाए न सघे, साईं तूं 15 फाइल खणी आई, हिन में घणा कम आहिनि, हिसो त ॾे। अहिड़ो को हरामी हू पाण सां गॾु खणे कोन थो, अकेलो हुजां बसि। साईं इंतज़ार साहब अगरि अकेलो पे डोड़ा सेक्रेटरी जे अंदरि। ख़ैर दोस्तो ॻाल्हियूं खोड़ सारियूं। अॼु को एपिसोड 6.5 मिंट जो थी वियो आहे, अॼु थोरो ज़्यादा थी वियो आहे। खोड़ सारी ॻाल्हियूं मूं लिखियूं हुयूं जेके मूंखे करणियूं हुयूं, पर इहो इंशाल्लाह सुभाणे वारे एपिसोड में कंदुसि। त मौजूदा इलेक्शन जी सूरत हाल ते ॻाल्हाइबो ऐं उनखे अलावा ॿिया बि माण्हू खोड़ रहियल आहिनि, सिर्फ़ु साईं इंतज़ार साहब न, सिर्फ़ु साईं गुलाम रसूल महर साहब न, खोड़ माण्हू रहियल आहिनि। सो वारो सभिनी जो ईंदो। सो दोस्तो हिन वीडियो खे शेयर बि कजो ऐं कमेंट्स बि ॾिजाओ त जेको सो अंदरि जी बाहि थोरी थधी थिए।